नाज़रीन हिंगोरजा में मीरक माइनर के आपातकारिन पारां पानी जी शदीद खोट खिलाफ बुख हड़ताल कैंप क़ाइम कई वई है। इन हवाले से पेश है अब्दुल जब्बार चांग की रिपोर्ट। जी नाज़रीन असी इन वक्त मौजूद आयूँ मीरक माइनर के आबादकारन से जिन एहतजाजी बुख हड़ताली कैंप क़ाइम कई है जो आबपाशी खाते अमलदारन जो स्कारफ खाते अमलदारन खिलाफ अचो तो उन्होंने अगवान सां ॻाल्हायूं तो उन बारे में छा चवण आहे। असांजी जो कि बुख हड़ताली कैंप जो मकसद हिकिड़ो इहो ई आहे त 18 महीना थिया आहिनि मीरक माइनर शाख जी काटी न थी सघी आहे। इरीगेशन जे अमले सां असां राब्तो करे करे थकिजी पिया आहियूं। उन्हनि जे ऑफिसुनि जा चकर काटे काटे उन्हनि जे कन ते जूअ बि नथी चुरे। असां उन्हनि खे चयो आहे काफ़ी मरतबा त बाबा असां ग़रीब आबादगार आहियूं, 5000 एकड़ ज़मीन आहे हिन शाख ते, हिकिड़ो बि फसल जो तीलो बि न उड़ी सघियो आहे। तव्हां ॾिसी सघो था साम्हूं तव्हांजे असांजूं ज़मीनूं बंजर लॻियूं पियूं आहिनि। उन्हनि खे चई चई असां थकिजी पिया आहियूं। असांजो सिंध गवर्नमेंट खां इहो ई मुतालबो आहे ऐं चीफ इंजीनियर खां त महिरबानी करे असां ग़रीबनि सां इंसाफ़ कयो। 12 लाख रुपया रिश्वत ॾियो त असां तव्हांखे खाटी कराए ॾियूं। मां चयो भाउ इहो जेका बि मथां जी पॉलिसी अचे थी उहा काॾे थी वञे, बसि उन जे करे उहो चुप करे विया। उन खां पोइ वरी कणक जी सीज़न अचे थी त मथियनि मांडुलनि खां 10-10 बोरियूं अन्न वठी करे उहो पंहिंजे घर खणी था वञनि। मथियां मांडुल आहिनि जेके 4-4 माण्हू गॾिजी अचे, गवर्नमेंट पाण ख़ुदि चेक करे ॾिसे त उहे मांडुल भॻल आहिनि या न आहिनि। असांजे लाइ पाणी कंहिं ढोर पीअण जे लाइ बि कोन्हे को, पर कां पीअण जे लाइ बि असां वटि हिते पाणी कोन्हे को। असां गवर्नमेंट खे इहो ई अर्ज़ु कयूं त असांखे महिरबानी करे ख़ुदा कारण असांखे पंहिंजी शाख जी मीरक माइनर जी असांखे खाटी कराइजनि। मीरक माइनर शाख जी खाटी 18 महीना थी विया आहिनि त खाटी न थी आहे। असांजा नंढा बच्चा बुख मरी विया आहिनि। केतिरो असां तेल विझी केतिरो तेल विझंदासीं, कणो बि न बचंदो त असांजा बच्चा छा खाईंदा। माल पाणी पीअण जे लाइ न आहे, हिकिड़ो ज़रो बि न आहे। असां महिरबानी करे दारोगा जा एजा असांखे चवां बेलदार को बि न आहे शाख ते जो संभाल करे असां फसुल थींदो त असांजो गुज़र थींदो, न त बच्चा असांजा बुख मरी वेंदा। यारो भी असां जेको आहे तेल ते फसल पचायो आहे। हींअर गर्मीअ जी मौसम आहे, हिन महिल पाणी जी सख़्त किल्लत आहे। असांजे शाख में खाटी न आहे, तमामु गंदगी आहे शाख में। सरकारी अमलो को भी खाटी जे कारण कराइण कारण तैयार कोई भी ना है। जेको आहे सो जगह मोतबर माण्हू जेको आहे कोशिश में आहिनि, उन्हनि खे हुकूमत जा माण्हू मुतालबे में रखियूं वेठा आहिनि त असांखे पैसा ॾियो त पोइ खाटी कराईंदासीं। जेको आहे सो मथां हुकूमत जा पैसा पाण हज़म करे था वञनि। इहे जेके इरीगेशन वारा माण्हू आहिनि उहे वठियूं था वञनि। मथे पाणी आहे, मांडूल जा पैसा वठी उहे भंजराए ऐं पाणी। असांजो मुतालबो इहो आहे त असांखे पाणी तेल ते पहुचायो वञे। बाबा असांजो मुतालबो आहे 2 सालनि वठी खाटी कान्हे का, मीरक माइनर जी खाटी खणाई वञे। इन्हनि वसवारनि खां मुतालबो कयो, CM सिंध आबपाशी वज़ीर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त असांखे खाटी कराए ॾिनी वञे, जीअं असां मां जेका पकड़ियल बेचैनी आहे उहा ख़तमु थी सघे। कैमरामैन अब्दुल सत्तार चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग, टाइम न्यूज़ हिंगोरजा।